पिथोरो में सिंध जो एक ज़रई इलाइक़ो अॼु करबला जो मंज़र पेश करे रहियो आहे। आपाशी खाते जी करप्ट ऐं रुश्वतखोर अमलदारनि पिथोरो माइनर खाई शाख ऐं जुमा शाख जी पुछड़ियुनि खे पाणी खां सुकाए छॾियो। अदालतुनि जे हुकुमनि खे नज़रअंदाज़ कंदे अमलदारनि बाअसर ज़मींदारनि सां मिली भगत करे मुंड में मशीनुनि ऐं पाइपनि जी मदद सां पाणी चोरी कराए रहिया आहिनि। बाअसर ज़मींदारनि जूं ज़मीनूं त सरसब्ज़ आहिनि, पर पुछड़ियुनि में रहंदड़ लखे माण्हू माल मवेशी पखी पखिण पाणी जी बूंद लाइ तड़पी रहिया आहिनि। पिथोरो शहर जा तलाउ सुकी विया। 15 ॾींहं खां पीअण जो पाणी जी फिराइमी बंदि आहे। शहरियुनि जो चवणु आहे त इरीगेशन खाते जा अमलदार महीननि खां सिर्फ़ु आसारा ॾेई रहिया आहिनि। आसरो ॾेई रहिया आहिनि। खाई शाख हलंदी रहे थी, पर पुछड़ी में वारी पई उॾामे। टाउन कमेटी पिथोरो जो चेयरमैन आसिफ हुसैन छोरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हाणे हाई कोर्ट वञण ते मजबूर आहे। इलाइक़े वासी ज़राइत जी तबाही, बेरोज़गारी, पाणी जी अतरादू कोर्ट ते सरापा एहतजाज आहिनि। फसुल सुकी विया, कारोबार ख़तम थी विया, माण्हू पंहिंजो धन दौलत छॾे लॾ पलाण करण ते मजबूर थी विया। शहरियुनि जो सख़्तु मुतालबो आहे खाई शाख पिथोरो माइनर जुमा शाख जी पुछड़ियुनि ताईं फौरी तौर ते पाणी पहुचायो वञे। पाणी चोरी रोकण लाइ शाखुनि ते रेंजर्स मुक़ररु कया वञनि। करप्ट अमलदारनि ख़िलाफ़ फौरी कानूनी कार्रवाई कई वञे। रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर हेमलाल बाघाणी, उमरकोट।